दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। थड़ी मोहम्मद में अॻूणो वॾो वज़ीर लियाकत अली जतोई ॻोठ मिठो माछी में पहुचण ते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि संदसि जो शानदार इस्तक़बाल गुलनि जूं वरखाऊं। ॻोठ मिठो माछी में अॻूणे वॾे वज़ीर लियाकत अली ख़ान जतोई जलसे खे ख़िताब कंदे चयो त असां पूरे ज़िले मां अक्सरियत सां खटियो हो पर राति जो 2 बजे असांजे रिज़ल्ट तब्दील करे छॾी। लियाकत जतोई पीपल्स पार्टी अवाम जे वोट ते धाड़ो हयो हुयो। तव्हां केतिरा बि धाड़ा हणो, केतिरी बि करप्शन कयो, केतिरियूं बि चालबाज़ियूं कयो, दादू ज़िले जो अवाम तव्हां चूंडनी बि चालबाज़ियूं कयूं दादू अवाम तव्हां चूंडनी खे सुञाणे चुको आहे ऐं अवाम जी ज़ुबान बंदि नथा करे सघो। लियाकत जतोई ही नुमाइंदा नाहिनि, ही धांधली करप्शन जी पैदावार आहिनि, ही कशमिश जा वापारी आहिनि, ही बूटन पॉलिश करे चोर दरवाज़े खां इक़्तिदार हासिल कंदा आहिनि। हेड़ सभु गॾिजी दादू शहर समेत दादू जे अवाम खे बर्बाद करे छॾियो आहे। लियाकत अली जतोई दादू ज़िले जो अवामी नुमाइंदो मां आहियां जेको तव्हांजे साम्हूं बीठो आहियां। लियाकत अली जतोई मां दादू जे ज़िले जे अवाम सां वाइदो थो करियां त मां तव्हांजे लाइ जिदोजहद कंदसि। लियाकत अली जतोई उतर जूं हवाऊं लॻी वही रहियूं आहिनि ऐं सियासी मौसमूं बि मटिजण वारियूं आहिनि। तव्हां अवाम जी हुकूमत अचणी वारी आहे, उन्हनि चोरनि जो इंशाअल्लाह सिंध मां ख़ात्मो थी वेंदो। ही पाणी खे अवामी नुमाइंदा था सम्झनि त मूंखे हिकु पोलिंग त खटे ॾेखारियनि, मां हिननि फिरौननि खां हिसाब किताब वठंदसि, हुननि खे विझी अवाम खां लिटल पैसो दादू ज़िले जी हवाले कंदसि। लियाकत अली